यकीनन ही ड्रामो तव्हां खे पसंद आयो। तव्हां पंहिंजो ताड़ियूं वजाए ॿुधायो तव्हां खे ही ड्रामो केतिरो पसंद आयो। तनवीर अब्बासी चयो त अमी भी पारस नायो सुपरी असी भी पारस नाहियूं। अमी भी पारस नायो सुपरी असी भी पारस नाहियूं। प्यार छुही वियो असां ॿिन्ही खे सोना थी पिया आहियूं। मां हिन ड्रामे जे अदाकारनि खे घुराईंदुसि। अवां जे ताड़ियुनि जो साथ खपंदो। सादिक जो किरदार अदा कंदड़ अवां जे भरपूर ताड़ियुनि में अहमद पठान। खुशी मोहम्मद जो किरदार अदा कंदड़ न्याज घांगरो। सलामत जो किरदार अदा कंदड़ फकीर एजाज चांडियो। साबिर जो किरदार अदा कंदड़ जमाल मुगैरी। गुल्लू जो किरदार अदा कंदड़ इरफान ताज। मुर्क जो किरदार अदा कंदड़ काजल सिंधु। ड्रामे जो डायरेक्टर कुर्बान अली शेख। ड्रामे जो राइटर असद अली खोखर। असिस्टेंट डायरेक्टर बरकत गात। हिन ड्रामे जो निगरान डायरेक्टर उस्ताद अकबर बलोच। असांजे हिन अॼोके प्रोग्राम जो ख़ासि मेहमान लाड़काणो शहर इताद जो सदर अवां सभिनी जो जातल सुञातल मां चाहींदुसि उन लाइ भरपूर ताड़ियूं वॼायो। मोहतरम न्याज़ साहब जन खे गुज़ारिश आहे त उहो मथे स्टेज ते अचनि। न्याज़ अबड़ो साहब जेको असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो ख़ासि मेहमान आहे। मोहतरम अज़ीज़ सांगी साहब सदर आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो खे गुज़ारिश आहे त मथे स्टेज ते अचनि। मोहतरम न्याज़ शेख के अजरक उड़ाइण लाइ मां गुज़ारिश कंदुसि ड्रामा डिपार्टमेंट के चेयरमैन मोहतरम आशिक दायो के तो मथे स्टेज ते अचे मोहतरम न्याज़ अबड़ो के अजरक उड़ाए। मोहतरम अब्दुल नबी सारियो चेयरमैन पब्लिकेशन डिपार्टमेंट के भी गुज़ारिश है तो अचे संबारा मैगजीन जो तोहफो पेश करे मेहमानन के। इन खां अलावा असां वटि हिन पर्दे जे पोयां बि आर्टिस्ट हूंदा आहिनि जेके हिन ड्रामे में कमु कंदा आहिनि। सेट डिज़ाइनर मां इन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि दोस्तनि खे त मथे स्टेज ते अचनि। गुलाब शहानी ऐं फिदा शेख। अज़ीज़ इको साउंड वारा असां सां दोस्त वेठा आहिनि। संदन महिरबानियूं। वीडियोग्राफी ते नदीम अब्बासी वेठो आहे। मेकअप आर्टिस्ट एबी ओठो खेस गुज़ारिश आहे त मथे स्टेज ते अचे। म्यूजिक उस्ताद मुमताज अब्बासी। फोटोग्राफी इरफान अब्बासी। टेक्निकल असिस्टेंट पीरल करमानी। आर्ट्स काउंसिल जो नायब सदर मोहतरम इंजीनियर जावेद शेख पिण ते मौजूद आहे। मां खेस चवंदुसि त स्टेज ते अचे। मुनव्वर हिंद के भी गुज़ारिश है तो स्टेज ते अचे। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काने के सेक्रेटरी रियाज सूमरो के भी गुज़ारिश है तो स्टेज ते अचे। इन प्रोग्राम जो कोऑर्डिनेटर मोहतरम अली रोशन शेख के भी गुज़ारिश है तो मथे स्टेज ते अचे। मुनव्वर हिंद के गुज़ारिश है तो आर्ट्स काउंसिल के सदर मोहतरम अज़ीज़ सांगी के अजरक ओढ़ाए। सामू पिंडाल में मुझो एक पुरानो दोस्त साथी वेठो है जो इस्लामाबाद का कई आयो है असां वटि ड्रामो ॾिसण लाइ। मोहतरम सुल्तान अमन भुट्टो के गुज़ारिश है तो मथे स्टेज ते अचे। अब्दुल नबी सारिफ की गुज़ारिश है तो खेस संबारा मैगजीन जो तोहफो पेश करे। सुल्तान अमन भुट्टो। तूने अता किया मैंने भुला दिया। तूने फिर से दिया ना शुक्र किया ना शुक्र किया। मां
ड्रामा डिपार्टमेंट जे चेयरमैन मोहतरम आशिक दायो के गुजारिश कंदुसि त हू अवां जे मान में आजियां चवे। मोहतरम आशिक दायो। मेहरबानी साईं रिजवान साहब, तमाम मुअज़्ज़िज़ मेहमाननि जो दिल जी गहराइनि सां भलीकार ऐं आजियां कयां थो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जो तव्हां डेली पंहिंजो क़ीमती वक़्तु मां कुझु घड़ियूं कढी असांजे प्रोग्राम खे कामयाबु पिया कयो। पर तव्हां दोस्तनि मां हिकिड़ी शिकायत आहे जंहिंजो ज़िक्र मां करणु तमामु ज़रूरी सम्झां थो। ड्यूरिंग द सीन जॾहिं तव्हांजे साम्हूं परफॉर्मिंग दोस्त कनि था, परफॉर्मेंस था कनि, पंहिंजे स्टेज ते ड्रामो पेश थो थिए त पोयां कुझु आवाज़ अहिड़ा ॿुधण में था अचनि जेके मुनासिब न आहे। असांजे लाड़काणे जा दोस्त बाशऊर आहिनि ऐं हेॾियूं सरगर्मियूं असां तव्हांजे लाइ खणी था अचूं सभु कुझु इन उमेद सां त तव्हांजो सहकार ऐं तव्हांजो साथ हूंदो। पर साथ जेको आहे तव्हांजो असांखे मोट मिले थी उहा असांखे बहितर कोन थी मिले। इहा उमेद थो कयां त आईंदा तव्हां अहिड़े क़िस्म जी का बि सरगर्मी न कंदो, असांखे भरपूर ताक़त ॾींदो। हिननि दोस्तनि लाइ ताड़ियूं थी वञनि। तव्हां दोस्तनि जा एहसान महिरबानियूं जो तव्हां असांजे इवेंट खे कामयाबु कयो आहे। तव्हां डेली बेसिस ते अचो था पिया, पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढो था, इन जे लाइ बि तव्हां जस लहणा साईं वॾी महिरबानी। जिनखे दौर दर्द जो सबक सूर पढ़न, फिक्र फरही हथ में माठ मुतालियो कन, पनो सो पढ़न जंहिंमें पसंद प्रिय खे। हनीफ सुहाग हेठि वेठो आहे। मांखे गुज़ारिश कंदुसि जेको असांजे गवर्निंग पार्टी जो मेंबर पिणु आहे पर स्टेज जो बि उनजो ख़ासि हिकिड़ो हवालो आहे। मां हनीफ सुहाग खे गुज़ारिश कंदुसि त उहो स्टेज ते अचे ऐं मां हिन अॼोके ख़ासि तौर ते ड्रामा जे हवाले सां असांजो जेको ड्रामे जो राइटर आहे कल्ह बि असां हुनखां न ॻाल्हायोसीं, मां चाहींदुसि त उहो ॿ लफ़्ज़ ज़रूरु ॻाल्हाए। भाउ असद खे गुज़ारिश आहे त हिन ड्रामे जे हवाले सां असां मुख़ातिब थिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम या अली मदद। मां असद कोकर, तव्हांजो असद कोकर ऐं तव्हां मंझां पैदा थींदड़ असद कोकर उमेद थो कयां जीअं तव्हां मूंखे मोट ॾिनी आहे हमेशह हीअं ई मोट ॾींदा रहंदव। बाक़ी मुंहिंजो मैसेज तव्हांजे साम्हूं मुंहिंजे ड्रामनि में आहे। थैंक यू। हसन दरस चयो त ज़िंदगी भली अहिड़ी टुक जी रिलीअ जहिड़ी, मां विछायां तूं न वेहीं छो न पोइ वेड़े छॾियां। मोहतरम हनीफ सुहाग खे गुज़ारिश आहे त हिन ड्रामे जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। हनीफ सुहाग। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कातीअ ठां कंद कोई बि नारा नींहं जा सिंधड़ी तुंहिंजो सुगंध मरंदासीं त बि मुरकंदे। दोस्तो अॼु जेको ड्रामो पेश कयो वियो प्यार दरियाव आहे, ॾाढो ज़बरदस्त माशाअल्लाह। हर अदाकार ड्रामे जे हुन पंहिंजी कोशिशि कई हुन निभाइण जी। हिन में जेका छोकिरी जो किरदारु अदा कयो काजोल सिंधू, उन बि ॾाढो ज़बरदस्त निभायो। एजाज़ चंडियो या ॿिया जेके दोस्त हुया सीनियर्स जेके सभु आहिनि, अहमद पठान समेत सभिनी पंहिंजे पंहिंजे किरदार सां ख़ूब निभायो। ऐं ड्रामे में हिकिड़ो प्यार जे हवाले सां हिकिड़ो मैसेज हुयो, हिकिड़ी कुर्बानी हुई, उहा तव्हां सभिनी ॾिठी असां ॾिठी ऐं सभिनी पिंडाल में जॾहिं ताड़ियूं वॼियूं इन जो सबबु इहो त उन ताड़ियुनि जो वॼण जो सबबु इहो हूंदो आहे त ड्रामो माना बहितरु हुयो, डायलॉग बहितरु हुया, तॾहिं उहे ताड़ियूं वॼंदियूं आहिनि ऐं सॼी टीम खे असांजे तरफ़ां मुबारक। मां हिन प्रोग्राम हिन ड्रामा फेस्टिवल जे कोऑर्डिनेटर अली रोशन शेख खे गुज़ारिश कंदुसि उहो मां सां मुख़ातिब थिए। मां बसि एतिरो चवंदुमि रिज़वान साईं त 3 अदाकार ॿिया बि हुआ, उन्हनि जो तारुफ़ बि थियणु खपे। 2 बकरियूं ऐं हिकिड़ो कुकुड़, इहे 3 रहिजी विया। ऐं इहा ई ॻाल्हि मां तव्हां सां शाजिर कई त इहे ॿकरियूं पंहिंजे प्रोफाइल में चई सघंदियूं त असां स्टेज ते कमु कयो आहे। ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि असां सां गॾु सीनियर आर्टिस्ट साईं अकबर बलोच साहब जन बि गॾु आहिनि त उहे बि अवां सां मुख़ातिब थियनि। अवां जे भरपूर ताड़ियुनि में उस्ताद अकबर बलोच। अस्सलाम वालेकुम या अली अलैहिस्सलाम। हे ड्रामो मैसेज हुयो जेको असद खोखर लिखियो, ॾाढो सुठो मैसेज हुयो त हिन मुआशिरे में ग़रीब इंसान जे लाइ पढ़ाईअ जो को मयार न आहे। उहो तालीम नथो पढ़ी सघे छो त हिन सिफारशी दौर में
ऐं रिश्वती दौर में हू केॾो बि खणी लाइक़ु आहे शागिर्द, पर उनखे जेको आहे सो नज़र अंदाज़ कयो थो वञे। ईअं न थियणु घुरिजे। ख़ुदा रा